ओम शांति अदितमावाक्यं द हिक 1982 जा कर्माती स्टेज जी व्याख्या कर्माती स्टेज जी व्याख्या अॼु बाप दादा राज्यसभा खे ॾिसनि था राज्यसभा खे ॾिसनि था हर हिकु ॿार स्वराज्य अधिकारी पंहिंजे नंबरवार कर्माती स्टेज जे तख़्त अधिकारी आहे हर हिकु ॿार स्वराज्य अधिकारी पंहिंजे नंबरवार कर्माती स्टेज ते तख़्त जे अधिकारी नंबरवार वर्तमान संगम युगी स्वराज्य अधिकारी आत्मा खे जो आसन चओ या सिंहासन चओ वर्तमान संगम युगी स्वराज्य अधिकारी आत्माउनि जो आसन चओ या सिंहासन चओ उहो छा आहे कर्मातीत स्टेज असां स्वराज्य अधिकारी आत्माउनि जो आसन या सिंहासन छा आहे कर्मातीत स्टेज कर्मातीत अर्थात कर्म कंदे बि कर्म जे बंधननि सां अतीत कर्म कंदे हुए कर्म जे बंधन सां अतीत कर्मनि जी वशीभूत न लेकिन कर्मेंद्रियनि द्वारा हर कर्म कंदे हुए अधिकारीपन जे नशे में रहण वारा कर्मनि जी वशीभूत न लेकिन कर्मेंद्रियनि द्वारा हर कर्म कंदे हुए अधिकारीपन जे नशे में रहो कि मां अधिकारी आत्मा आहियां मां जो चाहियां मन उहो ई सोचे बाबा जी श्रीमत अनुसार बुद्धि उहो ई निर्णय करे उहो ई स्वभाव संस्कार नेचुरल हलनि जो बाबा जा आहिनि ये स्थूल कर्मेंद्रियों भी उहो ई कमु करनि त हीअं आहे कॾहिं कर्म जे वशीभूत त न थी वेंदा बाबा हाणे अगरि तव्हां अटो था ॻोयो बाबा चवनि स्टॉप हलो परमधाम हली वेंदव की चईंदा अरे बाबा हाणे किथे अञा त फुल्को पचाइणो आहे ॿार रोटी थो घुरे हा न बाबा हाणे तव्हां कंहिंखे कोर्स था करायो हाणे बाबा चवनि स्टॉप भले ठंडी हुजे गर्मी हुजे माण्हू तव्हांजी कर्माती बाबा चईंदा आहिनि निंदा सिधी मान अपमान जय पराजय ठंडी गर्मी बुख प्यास सभिनि में एक समान बाबा चवनि स्टॉप मतलब स्टॉप हीअं न कि प्यास थी लॻे बुख थी लॻे बाबा कुझु खाऊं पहिरियों है न कर्म जे वशीभूत न ये बि कर्म आहे न खाइण पीअण बि कर्म आहे बाप दादा हर ॿारनि जे नंबरवार राज्य अधिकार जे हिसाब सां नंबरवार सभा ॾिसंदा आहिनि हर ॿार जे नंबरवार राज्य अधिकार जे हिसाब सां नंबरवार सभा ॾिसंदा आहिनि बाबा कर्मातीत में बि नंबरवार सभा आहे सोचो तव्हां कहिड़े नंबर ते ईंदा हूंदा जीअं बाबा चईंदा न अंत में स्टॉप त सभिनि खां पहिरियों बाबा स्टॉप कयो न त पहिरियों ब्रह्मा बाबा जी आत्मा स्टॉप कंदा हुननि जी आत्मा त थी वई त हुन समय बि कुझु थियो हूंदो ईअं बाबा चयो हुनई ब्रह्मा बाबा खे बि बाबा चई न हलो ब्रह्मा बाबा ईअं थोरी चई की न मां त न हलंदमि हीअं हूअं हलो मतलब हलो
है न। त सोचो लास्ट में बाबा चईंदा स्टॉप, त हुन समय सभु शांत, बिंदी 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 बिंदी। पो जेको जेतिरी जल्दी बिंदी ठाहींदो उहो नंबर 1 अची वेंदो, पो हुन खां पो नंबर 1। इन अनुसार कर्मातीत। त हाणे ही विच विच में स्टॉप कंदा वञो। पो ॾिसो स्टॉप करण सां तव्हां डायरेक्ट परम धाम में पहुची था वञो या ॿिया संकल्प अचनि था। त बाबा चवनि था बाप दादा हर ॿारनि जे नंबरवार राज्य अधिकार जे हिसाब सां नंबरवार राज्य सभा ॾिसंदा आहिनि। तख्त बि नंबरवार ऐं अधिकार बि नंबरवार। तख्त बि नंबरवार ऐं अधिकार बि नंबरवार। कोई सर्व अधिकारी आहिनि, कोई अधिकारी आहिनि। जीअं भविष्य में विश्व महाराजा ऐं राजा अंतर हूंदो न, ईअं हिते बि सर्व कर्मेंद्रियनि जे अधिकारी अर्थात सर्व कर्म बंधननि सां मुक्त। सर्व कर्मेंद्रियनि जे अधिकारी मतलब सर्व कर्मेंद्रियनि जे अधिकारी अर्थात सर्व कर्म जे बंधननि सां मुक्त। इनखे चइबो आहे सर्व अधिकारी। इनखे छा चइबो आहे? सर्व अधिकारी। मतलब सर्व कर्म जे बंधननि सां मुक्त आत्मा। कोई बंधन न, शरीर जो बि बंधन न, व्यर्थ संकल्पन जो बि बंधन न, आसुरी स्वभाव संस्कार जो बि बंधन न। ये न कि बाबा मां त स्टॉप करणु चाहियां थी लेकिन ये फालतू विचार अचे थो, न, कहिड़े बि प्रकार जो बंधन न, मतलब सर्व अधिकारी। सर्व कर्मनि जे बंधन सां मुक्त। ॿियो आहे सर्व न लेकिन अधिकारी। त ॿिन्हिनि ही नंबर जी तख्त नशीन दरबार ॾिसनि पिया बाबा। हर हिकु राज्य अधिकारी जे मस्तक ते ॾाढा सुंदर रंग बिरंगी मणियूं चमकनि पियूं। ये मणियूं दिव्य गुणनि जी मणियूं आहिनि। सोचो तव्हांजे मस्तक ते बि मणी चमके थी, हुन मणी में कहिड़ी रोशनी थी अचे? दिव्य गुणनि जी। जेतिरो जेतिरो दिव्य गुणधारी ठहिया आहियो ओतिरो ही मणियूं मस्तक ते चमकनि थियूं। जेतिरो जेतिरो दिव्य गुणधारी ठहिया आहियो ओतिरो ही मणियूं तव्हांजे मस्तक ते चमके थी। कंहिंजी ज्यादा चमकदी आहे, कंहिंजी घटि। चमक बि हर हिक जी पंहिंजी पंहिंजी आहे, है न। कंहिंजी मणी ज्यादा चमकदी आहे, कंहिंजी घटि। चमक बि हर हिक जी पंहिंजी पंहिंजी आहे। इहे पंहिंजी राज्य सभा जो राज्य अधिकारी चित्र जे दर्पण नॉलेज में ॾेखारे में ॾे थो। ईअं पंहिंजो राज्य सभा जो राज्य अधिकारी चित्र जे दर्पण नॉलेज में ॾेखारे में ॾे थो। बाबा पुछनि था। बाबा चवनि था सभिनि वटि दर्पण आहे त कर्मातीत चित्र ॾिसी सघंदा आहियो। ॾिसो था पंहिंजो चित्र केतिरो सुंदर राज्य सभा आहे न। कर्मातीत स्टेज जो तख्त केतिरो श्रेष्ठ तख्त आहे। कर्मातीत स्टेज मतलब निंदा स्थिति मान अपान जय पराजय सभिनि में समान स्थिति। मतलब कोई असांजी इंसल्ट बि करे वञे त बि मां आत्मा ऐं बाबा, हीअं न कि असां बाबा खे यादि करण वियऊं ऐं असांखे उहा ॻाल्हि खीचे, है न। कर्मातीत स्थिति मतलब ठंडी या गर्मी, मां आत्मा ऐं बाबा।
काथे बि आवाज़ ईंदी हुजनि, कोई बि कुझु बि थींदो रहे, मां स्टॉप चवां, मां आत्मा हूं बाबा। केतिरी बि बुख लॻे, लेकिन उन समय बि मां आत्मा हूं बाबा। मतलब बुख लॻे, मतलब ये खुद खे चेक करणो आहे। रोटी त खाइणी आहे, पर शरीर खे त खाराइणी आहे। लेकिन ख़ासि उन समय मां उन बुख ते बि ध्यानु ॾेई करे बाबा खे यादि करे सघां थी। उहो एतिरी प्यास थी लॻे, उनखे भुलिजी करे मां बाबा खे यादि करे सघां थी। पाणी पोइ पीअणो आहे, लेकिन उन समय त असां ॾिसूं केतिरो बि लड़ाई झगड़ो थींदो रहे, आस पास आवाजूं ईंदी रहनि, मां बाबा खे यादि करे सघां थी। केतिरो बि कचिरो पियो हुजे, गंदगी पई हुजे, कुझु बि पियो हुजे, कुझु बि थींदो रहे, ॾिसते हुए न ॾिसो, ॿुधदे हुए न ॿुधो, ठंडी गर्मी थिए थी, कुझु फील न, बाबा जी यादि। त बाबा चवनि था कर्मातीत, ईअं पंहिंजो कर्मातीत स्टेज जो तख्त, केतिरो श्रेष्ठ तख्त आहे। पर हिन तख्त ते तव्हां ज्यादा देर वेही करे हिन दुनिया में न रही सघंदा आहियो। छोजी जंहिं समय असांजी कर्म विच विच में असांजी अचे, उहो प्रैक्टिस करणी आहे असांखे। विच विच में अचे, वरी असां हेठि अची वञूं, हाणे कर्मातीत, हाणे वरी कर्म क्षेत्र। पर तव्हां सोचो कि सदा ई मुंहिंजी कर्मातीत स्टेज रहे त तव्हां कर्म क्षेत्र में कर्म कीअं कंदव? शिव बाबा सदा ई कर्मातीत आहिनि, त हिन दुनिया में थोरी उहे सदा ई रही सघंदा आहिनि। छोजी जंहिंजे बि शरीर खे सम्झो ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा ईंदा हुया, अगरि सदा ई शिव बाबा उन्हनि जे शरीर में रहनि, पोइ त न उन्हनि खे बुख लॻे, न प्यास लॻे, न निंड अचे, है न? त कर्मातीत स्टेज जो तख्त केतिरो श्रेष्ठ तख्त आहे। हिन स्टेज जी अधिकारी आत्मायूं अर्थात तख्त नशीन आत्मायूं विश्व जे अॻियां इष्ट देव जे रूप में प्रत्यक्ष थींदियूं। हिन स्टेज जी अधिकारी आत्मायूं, जेकी कर्मातीत स्टेज जी अधिकारी आत्मायूं हूंदी न, उहे हिन विश्व जे अॻियां इष्ट देव जे रूप में प्रत्यक्ष थींदियूं। जी इष्ट देव मतलब सदा ही भक्तनि ते, भक्त उन्हनि खे कहिड़ो बि भोग लॻाइनि। हाणे सोचो देवी देवताउनि जे अॻियां भगत न कुझु बि भोग था लॻाइनि, अगरि वो इष्ट उन भोग खे ॾिसते हुए हुनजे मुंहं में पाणी अची वञे त उहो भक्तनि खे आशीर्वाद कीअं ॾेई सघंदो? हुन जे अॻियां कुझु बि पियो हुजे, लेकिन उहो सदा बाप जी यादि में रही करे सभिनि खे ब्लेसिंग ॾियण वारो। इनखे चइबो आहे कर्मातीत स्टेज। तॾहिं असां इष्ट देव ठहींदासीं। है न? स्वराज्य अधिकारी सभा अर्थात इष्ट देव सभा। सभी पंहिंजे खे ईअं इष्ट देव आत्मा सम्झंदा आहियो? स्वराज्य अधिकारी सभा मतलब इष्ट देव सभा। सभी पंहिंजे खे ईअं इष्ट देव आत्मा सम्झंदा आहियो? अहिड़ा परम पवित्र, सर्व प्रति रहमदिल, सर्व प्रति मास्टर वरदाता। अहिड़ा परम पवित्र, सर्व प्रति रहमदिल, सर्व प्रति मास्टर वरदाता, सर्व प्रति मास्टर रूहानी स्नेह जो सागर, सर्व प्रति मनुष्य आत्माउनि जे बि ऐं जीव जंतु जानवरनि जे बि, सर्व प्रति शुभ भावनाउनि जो सागर। अहिड़ा पूज्य इष्ट देव आत्मा आयो। कहिड़ा? परम पवित्र,
सर्वप्रति रहम दिल, सर्वप्रति मास्टर वरदाता, सर्वप्रति मास्टर रूहानी सिंह जो सागर, सर्वप्रति शुभ भावनाएं जो सागर, एड़ा पूज्य इष्ट देव आत्मा आयो। ईअं ईअं अहिड़ा ब्रह्मण आत्माउनि में नंबरवार इहे सभु संस्कार समायल आहे। त बाबा चवनि था समायल आहे, लेकिन इमर्ज रूप में अञा ताईं घटि आहे। हाणे हिन इष्ट देव आत्मा जा संस्कार इमर्ज करो। इष्ट देव जा संस्कार कॾहिं इमर्ज थींदा जॾहिं असांजी कर्माती स्टेज हूंदी। कर्माती स्टेज वारा ही विश्व जे अॻियां इष्ट देव जे रूप में प्रत्यक्ष थींदा, है न। वर्णन करण सां गॾु स्मृति स्वरूप, वर्णन करण सां गॾु स्मृति स्वरूप, सो समृत स्वरूप ठही स्टेज ते अचो। सिर्फ वर्णन न करो, लेकिन ओड़ी स्मृति भी रखो, ओड़ो स्वरूप भी ठाहियो। हिन वर्ष में सर्व आत्मायूं ये ही अनुभव करनि कि जेके असां ढूंढदा आहियूं, जे आत्माउनि खे असां चाहींदा आहियूं, जे श्रेष्ठ आत्माउनि सां असां कुझु चाहना रखंदा हुयासीं, उहे ही श्रेष्ठ आत्मा इहे आहिनि। बाबा चवनि था हिन वक्त सर्व आत्मायूं ये ही अनुभव करनि कि जेके असां ढूंढदा आहियूं, जे आत्माउनि खे असां चाहींदा आहियूं, जे श्रेष्ठ आत्माउनि सां असां कुझु चाहना रखंदा आहियूं, उहे ही श्रेष्ठ आत्मा इहे आहे। सभिनि जे मुख सां व मन सां इहे ही आवाज़ निकिरे कि इहे उहे ई आहिनि। जीअं बाबा चईंदा आहिनि न, शिव बाबा जे लाइ चवनि इहो ई आहे, इहो ई आहे, इहो ई आहे। हीअं हाणे तव्हांजे लाइ बि माण्हू चवनि जेके असां ढूंढदा आहियूं इहे ई आहे। मतलब जे रूप में भी तव्हांखे पूजदा आहिनि, उहो रूप तव्हां में अनुभव थियणो खपे, ओड़ा वाइब्रेशन तव्हां मां अचणा खपनि। इहे अनुभव करनि, बसि इन्हनि सां मिलियो त बाप सां मिलियो। जो कुछ मिलियो इन्हनि द्वारा ही मिलियो। ये मास्टर गाइड आहिनि, मास्टर आहिनि, गाइड आहिनि, एंजल आहिनि, मैसेंजर आहिनि। एंजल आहिनि, मैसेंजर आहिनि, है न। बसि इहे ई आहिनि, इहे ई आहिनि, इहे ही धुन सभिनि जे अंदरि लॻी रहे। इन ॿ शब्दनि जी धुन हुजे, इहे ई आहिनि, इहे ई आहिनि। मिली विया, मिली विया, ये ख़ुशी जी तालियूं वॼाए। जी सम्झो राधे 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 यादि कंदा आहिनि न, त तव्हां में उन्हनि खे राधे जो स्वरूप नज़र अचे। मतलब ओड़ा गुण, ओड़ा वाइब्रेशन उन्हनि खे उहो अनुभव थियनि, तॾहिं उहे चईंदा इहे ई आहिनि, इहे ई आहिनि, है न। त बाबा चवनि था अहिड़ो अनुभव करायो। अहिड़ी अनुभूति कराइण लाइ विशेष अष्ट शक्ति स्वरूप, अलंकदारी शक्ति स्वरूप खपे। अहिड़ो अनुभव कराइण लाइ छा खपे असांमें? अष्ट शक्ति स्वरूप ऐं अलंकारी शक्ति स्वरूप खपे। सदा यादि रखो कि मां अष्ट शक्ति स्वरूप आहियां, सर्व अलंकार धारी अलंकारी शक्ति स्वरूप आहियां।
लेकिन शक्ति स्वरूप बि खपे, मां जे स्वरूप में खपे। अॼुकल्ह सिर्फ़ु शक्ति स्वरूप सां बि संतुष्ट न थींदा आहिनि, लेकिन शक्ति मां चईंदा आहिनि, मतिलबु स्नेह बि हुजे ऐं शक्ति स्वरूप बि हुजिणो खपे। स्नेह बि हुजिणो खपे ऐं शक्ति स्वरूप बि हुजिणो खपे, जो प्रेम ऐं पालना ॾेई करे हर बाप जे ॿारनि खे ख़ुशी जे झूले में झुलायो। प्रेम ऐं पालना साथ साथ शक्ति बि ॾेई करे हर बाप जे ॿारनि खे ख़ुशी जे झूले में झुलायो, तॾहिं बाप जे वरसे जा अधिकारी ठही सघंदा, है न? तॾहिं बाप जे वरसे जा अधिकारी थी सघंदा। बाप सां मिलाइण जे योग्य ठाहिण में तव्हां निमित शक्ति जे रूप में अहिड़ो पवित्र प्रेम ऐं पंहिंजी प्राप्तियुनि द्वारा श्रेष्ठ पालना ॾियो। बाप सां मिलाइण जे योग्य ठाहिण में, है न, उन्हनि खे एॾी पालना ॾियो कि तव्हां उहो बाप सां मिली सघनि। बाप सां मिलाइण जे योग्य ठाहिण में तव्हां निमित शक्ति जे रूप में अहिड़ा पवित्र प्रेम ऐं पंहिंजी प्राप्ति द्वारा श्रेष्ठ पालना ॾियो। योग्य ठाहियो अर्थात योगी ठाहियो। बाबा हाणे तव्हांखे चवनि था कि तव्हां अहिड़ो स्वरूप धारण करो, जॾहिं तव्हां अहिड़ो जीअं ब्रह्मा मां अहिड़ो स्वरूप धारण कई, है न, तॾहिं त ब्रह्मा मां द्वारा असां शिव बाप सां मिलियासीं न, है न। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे मां डायरेक्ट न मिलंदव, त पहिरियों बाबा जो हुयो कि बाबा डायरेक्ट मिलंदा हुया, हाणे पहिरियों तव्हां सां मिलनि। उन ॾींहुं बाबा चई न कि सेंटर ते माण्हू ईंदा आहिनि, चईंदा आहिनि कि असांखे तव्हांजे गुरु जी सां मिलणो आहे, त भक्ति मार्ग थी वियो। लेकिन बाबा हाणे चवनि था कि तव्हां शक्ति प्रेम पालना ॾेई करे हर आत्मा खे अहिड़ो योग्य ठाहियो, पवित्र प्रेम ऐं पंहिंजी प्राप्तियुनि द्वारा श्रेष्ठ पालना ॾियो। योग्य ठाहियो अर्थात योगी ठाहियो अर्थात बाप सां मिलन मनाइण जे योग्य ठाहियो। मास्टर रचयिता ठहिणो त सभिनि खे ईंदो आहे न, मतलब हाणे बाबा चवनि था कि मास्टर रचयिता ठहो। पहिरियों त हिकु ब्रह्मा बाबा हुया, हाणे त केॾा सारा मास्टर ब्रह्मा थी विया आहिनि। अल्पकाल प्राप्ति कराइण वारा नामधारी जो महान आत्मायूं आहिनि, उहा बि रचना त ॾाढी रची वरिती। हुननि बि अल्पकाल प्राप्ति कराइण वारा नामधारी जो महान आत्मायूं आहिनि दुनिया में, उहा बि रचना त रची वरिती न हुननि। प्रेम बि ॾींदा आहिनि, पालना न ॾींदा आहिनि, पालना न ॾींदा आहिनि न। उहो जेका बि अल्पकाल जी प्राप्ति कराइण वारा नामधारी जो गुरु संत सन्यासी आहिनि, उहो रचना त रची वठंदा आहिनि, पंहिंजो त ठाहे ॾींदा आहिनि, प्रेम बि ॾींदा आहिनि, लेकिन पालना न ॾींदा आहिनि। हिन करे फॉलोअर्स ठही वेंदा आहिनि, लेकिन पालना सां वॾो करे बाप सां मिलाइनि। उहे ख़ुदि जीअं साधना कंदा आहिनि, ख़ुदि जीअं तपस्या कंदा आहिनि, ओड़ो लाइक़ु न ठाहींदा। पालना द्वारा बाप जे अधिकारी योग्य आत्मा ठाहिनि, इहे न करे सघंदा आहिनि, है न। बाप जे अधिकारी योग्य आत्मा ठाहींदा, ठाहे न सघंदा आहिनि। चलो उहो जो बि तप कंदा आहिनि, जीअं बि शक्ति वठंदा आहिनि, वो पंहिंजे फॉलोअर्स खे उअं थोरी ठाहे सघंदा आहिनि। हिते त ब्रह्मा बाबा ऐं निमित आत्मायूं जीअं बाबा खे यादि कंदियूं आहिनि, जीअं बाबा खां शक्ति वठंदियूं आहिनि, उहे डायरेक्ट सेखारींदा आहिनि। असां त डायरेक्ट सेखारींदा आहियूं न, भई हीअं ख़ुदि की आत्मा सम्झो, हीअं पंहिंजो बुद्धि सूर्य चांद तारनि खां बि परे परम धाम में निराकार वटि टिकायो, पोइ संकल्प करो मां शांत आत्मा आहियां, सुखी आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां।
बाबा सां ॻाल्हियूं करो, बाबा सां सर्व संबंध निभायो। है न? त बाबा चवनि था हिते त असांजे बाबा जो ज्ञान त हिकदमि सभिनि जे लाइ ओपन आहे, जो चाहे धारणा करे ऐं प्राप्त करे। लेकिन अल्पकाल जे माण्हू ईअं न कंदा आहिनि, योग्य न ठाहे सघंदा आहिनि। हिन करे फॉलोअर्स ई रहिजी वेंदा आहिनि, ॿार न ठहींदा आहिनि, बाबा जी वर्सी जे अधिकारी न ठहींदा आहिनि। ईअं ई तव्हां ब्रह्मण आत्माउनि में बि रचना ॾाढी जल्दी रची वठंदा आहियो, अर्थात निमित ठाहींदा आहियो, लेकिन प्रेम ऐं पालना द्वारा उन्हनि आत्माउनि खे अविनाशी वर्सी जे अधिकारी ठाहिनि। मतिलबु डायरेक्ट बाबा सां बुद्धि योग जोड़े करे उन्हनि खे बाबा सां वरसो दिलाइनि। भले बाबा ब्रह्मा द्वारा ई ॾींदा, लेकिन त बि उन्हनि खे पतो त लॻे कि किथां अचे थो। हिते बाबा चवंदा आहिनि कि रचना त ॿार त कोर्स त कराए वरितो, लेकिन उहो प्रेम ऐं पालना द्वारा हुननि आत्माउनि खे अविनाशी वर्से जे अधिकारी ठाहिनि। इन में ॾाढो घटि योग्य आत्मायूं आहिनि। जीअं कि लौकिक जीवन में मां ॿारनि खे पालना द्वारा शक्तिशाली ठाहींदी आहे न, शक्तिशाली ठाहींदी आहे न मां, जंहिंसां उहा सदा कहिड़ी बि समस्या जो सामनो करे सघनि। अॼु माउ पीउ जो जेको फ़र्ज़ु आहे, अगरि माउ पीउ ओहिड़ो कर्म करे त कॾहिं बि माउ पीउ जो शरीर छॾण खां पोइ ॿार उन्हनि खे यादि करे दुखी न थियनि, अनाथ न महसूसु करनि, शक्तिहीन न महसूसु करनि। अॼुकल्ह जा अगरि माउ पीउ शरीर छॾे छॾंदा आहिनि, हुन खां पोइ अगरि ॿार ख़ुदि खे अनाथ शक्तिहीन अनुभव करे थो त छा फ़ाइदो? मतिलबु उन्हनि जे माउ बाप उन्हनि खे शक्तिशाली न ठातो अथई कि वो जीवन में अॻियां कहिड़ी बि समस्या खे पार करे सामनो करे सघनि, है न? अॼुकल्ह जा ॿार अगरि बीमार थींदा आहिनि त डायरेक्ट माण्हू छा चवंदा आहिनि, हिन जा माउ पीउ हिन खे खाराईंदा पीआरींदा न आहिनि। कहिड़े बि ॿार खे पतलो ॾिसनि, पढ़ाई लिखाई में होशियारु, जबकि पढ़ण लाइ माण्हू स्कूल थो वञे, ट्यूशन थो वञे। हीअं नथा चवनि कि हिननि जा स्कूल वारा सुठी रीति न पढ़ाईंदा आहिनि, ट्यूशन वारी न पढ़ाईंदा आहिनि, डायरेक्ट माउ बाप ते ईंदा आहिनि। रोटी पाणी ॿारु पतलो आहे, बीमार आहे, डायरेक्ट माउ बाप जे मथां ईंदा, है न? त बाबा जैसे चवनि था, जीअं लौकिक जीवन में मां ॿारनि की पालना द्वारा शक्तिशाली ठाहींदी आहे न, जंहिंसां उहा सदा जे लाइ कहिड़ी बि समस्या जो सामनो करे सघनि, सदा तंदुरुस्त रहनि, संपत्तिवान ठहनि। ॾिसो बाबा माता पिता जे रूप में असांजी केतिरी पालना कंदा आहिनि कि असां ऑलमोस्ट पूरे कल्प ताईं शक्तिशाली रहंदा आहियूं, है न? तंदुरुस्त रहंदा आहियूं, दुनिया वारनि खां त ठीकु आहियूं न असां, न? त अहिड़ा त श्रेष्ठ आत्मायूं जगत माता। त बाबा चवनि था कि तव्हांखे बि ॿियनि आत्माउनि खे बाबा जो परिचय ॾेई करे बाबा सां वरसो दिलाइणो आहे, एतिरो शक्तिशाली ठाहिणो आहे, वर्सी जे अधिकारी ठाहिणो आहे जो उहो पंहिंजो जीवन सुठी रीति जी सघनि, है न? त बाबा चवनि था ईअं तव्हां श्रेष्ठ आत्मायूं जगत माता ठही हिकु ॿ आत्माउनि जी मां न आहियो, जगत जी मां आहियो। हमेशह पूरी विश्व जी आत्मायूं, जीव जंतु, जानवर बि, प्रकृति बि, उन्हनि खे बि असांखे सकाश ॾियणो। जगत मां बेहद जी मां ठही मन सां अहिड़ो शक्तिशाली ठाहियो, मन सां कि उन्हनि जे मन में कॾहिं बि वेस्ट वीचार न अचे, नेगेटिव वीचार ईंदा लेकिन उन में फसनि न, मन सां शक्तिशाली ठाहिणो। सोचो मन में अगरि शक्तिशाली वीचार हूंदो न, ॾिसो मन में वीचार ईंदो हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे,
लेकिन असां मन सां शक्तिशाली मन सां इहो संकल्प कंदासीं कि न, उहे सुठा ई रहंदा, उहे अहिड़े वेड़े कर्म में न वेंदा, सुठो कमाईंदा, सुठो खाईंदा। कॾहिं कॾहिं हूंदा न, कंहिंजा ॿार अगरि फॉरेन में हूंदा या कि मेट्रो सिटी में आहिनि, मुंबई, दिल्ली, अहिड़ी अहिड़ी जॻह, त माण्हू छा सोचंदा आहिनि, बॉम्बे विया त माण्हुनि जी त सोच इहे ई आहे, बॉम्बे में विया आहिनि तव्हांजा ॿार त ज़रूरु बुरी संगत में फंसी वेंदा। लेकिन असां मन सां संकल्प करूं, दिल्ली विया आहिनि, नोएडा विया आहिनि, है न, त मन में संकल्प ईंदो आहे, अरे ग़लति संग में न पइजी वञनि, पैसनि जे चक्कर में न पइजी वञनि। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां श्रेष्ठ आत्मा आहियो, जगत माता ठही हिकु ॿ आत्माउनि जी मां न आहियो, जगत मां आहियो, बेहद जी मां ठही मन सां अहिड़ो शक्तिशाली ठाहियो जो सदा आत्माऊं पंहिंजे खे विघ्न विनाशक, शक्ति संपन्न, हेल्दी ऐं वेल्दी अनुभव करनि, है न। बाबा असांखे चवनि था कि तव्हां केरु आहियो, जगत माता, बेहद जी माता ठही करे मन सां अहिड़ो आत्माउनि खे शक्तिशाली ठाहियो जो सदा आत्माऊं पंहिंजे खे विघ्न विनाशक, शक्ति संपन्न, हेल्दी ऐं वेल्दी अनुभव कर। हाणे अहिड़ी पालना जी आवश्यकता आहे, अहिड़ी पालना वारा ॾाढा घटि आहिनि। असांखे न मन सां सभिनि खे स्ट्रॉन्ग ठाहिणु, मन सां शक्तिशाली ठाहिणु। भई संकल्प त ईंदा आहिनि उड़ाए, इहे ग़लति कमु कंदा, ज़्यादा पैसा ॾियो त हीअं करे छॾंदा, हूअं करे छॾंदा। अगरि कोई पिछले अगरि कंहिंजो रिकॉर्ड ठीकु न रहियो आहे ॾाढे समय जो, त माण्हू त ईअं ई सोचंदा न, हाणे बि हिननि खे पैसा ॾियो त उड़ाए छॾंदा। लेकिन कोई हुजिणो खपे जो मन सां सोचे कि न उड़ाईंदा, ठीकु रीति हलंदा, सुठी रीति हलंदा। हाणे अहिड़ी पालना जी आवश्यकता आहे, अहिड़ी पालना वारा ॾाढा घटि आहिनि। परिवार जो अर्थ ई आहे प्रेम ऐं पालना। परिवार जो अर्थ ई छा आहे, प्रेम ऐं पालना, पालना जी अनुभूति कराइण, है न। ॾिसो तव्हां बि तव्हांजे घर में निमित्त आहियो न पालण लाइ, है न। अॼुकल्ह जी दुनिया त वैसे ई आहे, त मन में असां संकल्प करूं। बाबा चवनि था न, मन सां अहिड़ो शक्तिशाली ठाहियो, न खपे त तव्हांखे ठाहिणो आहे कि तव्हांजा ॿार ॿाहिरि वेंदा आहिनि त माण्हुनि खे डपु थींदो आहे न, ईअं न थी वञे, ईअं न। मन सां संकल्प करो, कुझु न थींदा, कोई ग़लति संग में न पईंदा, कुझु ग़लति कमु न कंदा। कोई माण्हू चईंदा न, मुंहिंजो मन सां मूंखे विश्वास आहे, ऐं कोई उनजो विश्वास तोड़े छॾंदो आहे त माण्हू सोचंदो आहे न, अरे मुंहिंजे मन जो विश्वास तोड़े छॾी तूं। ऐं कई माण्हू हूंदा आहिनि जो न तोड़दा आहिनि त चईंदा आहिनि कि हा हिन मूंखे मन सां हिन ते विश्वास आहे त हिन इहे करे ॾेखारियो। मतिलबु संकल्प शक्ति ॾाढी शक्तिशाली आहे। त हाणे त असां डायरेक्ट बाबा खे यादि कंदा आहियूं त असांजी आत्मा में शक्ति हूंदी, त असां ॿियनि आत्माउनि जे लाइ छो वेस्ट संकल्प करूं। अहिड़ी बाबा चवनि था, हाणे अहिड़ी पालना करो, संकल्प शक्ति सां पालना करो, प्रेम पालना जी अनुभूति करायो। इन पालना जी प्यासी आत्मायूं आहिनि। त सम्झो हिन वर्ष छा करणु, सभिनि जे मुख सां इहे निकिरे, असांजे समीप जे संबंधी असांखे मिली विया। सभी अनुभव करनि कि असांजे समीप जा संबंधी असांखे मिली विया। बाबा चवनि पिया न, तव्हांखे ॾिसी आत्मायूं अनुभव करनि कि असां ठिकाने ते पहुची वियासीं। भले बाप खे न पहचाननि, लेकिन
तव्हांखे पहचाननि, पहिरियों तव्हां सां उहो अनुभूति करनि, पोइ तव्हांखे उन्हनि खे लाइक़ु ठाहे बाप ताईं पहुचाइणो। पहिरियों रिलेशन जी अनुभूति करायो, पोइ कनेक्शन सहज थी वेंदी है न। पहिरियों रिलेशन जी अनुभूति करायो, पहिरियों तव्हां उन्हनि खे एतिरो प्रेम पालना ॾियो कि उहा तव्हांखे पंहिंजो सम्झनि आत्मिक स्वरूप सां। पोइ बाबा जो परिचय ॾियो, असांखे मिली आहे अहिड़ी लहर चारों ओर फैले। बाबा वैसे चईंदा आहिनि कि सभिनि जे दिलि सां निकिरे कि असांखे मिली वियो, लेकिन अॼु बाबा चवनि था तव्हां अहिड़ा ठहो कि माण्हू सोचनि कि असांजा मिली विया, तॾहिं मुख सां निकिरंदो जंहिंखे पाइणो हुयो उहो पाए वरितो। जीअं बाप के भिन्न भिन्न संबंध सां तव्हां अधिकारी आत्मा अनुभव कंदियूं आहियो न, जीअं बाप खे भिन्न भिन्न संबंध सां तव्हां अनुभवी आत्मायूं अनुभव कंदा आहियो न, तव्हां अधिकारी आत्मायूं अनुभव कंदा आहियो न। बाबा सां भिन्न भिन्न संबंध, बाबा असांजा बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि, साजन बि आहिनि, फ्रेंड बि आहिनि, टेक केयरर बि आहिनि, डॉक्टर बि आहिनि। त जीअं बाप सां अनुभव कयो अथव न, त अहिड़ी वो तड़पदी हुई आत्मायूं ये अनुभव करनि कि जो कुछ मिलणो आहे, जो कुछ पाइणो आहे, इन्हनि द्वारा ही मिलणो पाइणो आहे, तव्हां द्वारा। मतिलबु तव्हां ताईं था पहुचनि, बाबा हाणे चवनि था। पोइ नाम भिन्न भिन्न चईंदा, अहिड़ो वायुमंडल ठाहियो। मां बि ॿारनि खे बाप जो परिचय स्वयं ई ॾींदी आहे न। त असांखे ब्रह्मा मां बाप जो परिचय ॾिनई, त उहो ब्रह्मा बाबा खे त असां वियासीं है न। त हिते त अगरि कोई नयो ई हुजे, कोई ब्रह्म कुमारी जो नाम ई न ॿुधणु चाहे, त हुनखे त पहिरियों तव्हां सां ई उहो पालना मिलंदी, तॾहिं त उहा तव्हां हुनखे पोइ बाबा जो परिचय ॾींदव, त बाबा ताईं पहुचंदव है न। त मां ही ॿारनि खे बाप सां मिलंदी आहे, मां बि ॿारनि खे बाप जो परिचय ॾींदी आहे, मां ही ॿारनि खे बाप सां मिलाईंदी आहे। जनम त मां ई ॾींदी आहे न, है न। ॿार सां केरु मिलाईंदो? मां जॾहिं ॿार खे जनम ॾे तॾहिं त बाप सां मिलंदो। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि आहे। कोई चए न मुंहिंजो त शिव बाबा सां ई कनेक्शन आहे, त बाबा चवनि था कि मां ई त ॿार खे बाप सां मिलाईंदी आहे न। मां जनम न ॾे त ॿार कीअं पैदा थिए? त बाबा असांखे चवनि था कि मां ई ॿारनि खे बाप सां मिलाईंदी आहियां, पंहिंजे ताईं न ठाहिणु है न। अगरि कोई तव्हां कंहिंखे आत्मिक स्वरूप में ॾिसी करे कोई तव्हां ते ई ठहिरजी थो वञे, हा इहे ॾाढो सुठो ॿुधाईंदा आहिनि, इहे ॾाढो हुते जीअं सम्झो कोई बि जीअं सूरज भाई जी आहिनि, उषा बहन आहिनि, शिवानी बहन आहिनि, सभु एॾा वॾा वॾा महारथी भाउ भेण आहिनि, है न। त अगरि कोई उन्हनि में अटकी वियो त मतिलबु वो मां में ही अटके, वो सम्झनि कि असांखे त पतो न आहे, असांखे त शिवानी दीदी, शिवानी बहन इहे सभु जो ॿुधाईंदा आहिनि असांखे त उहो ई सुठो लॻंदो। त उहो मतिलबु मां में ई अटकी, पीउ ताईं न विया। कोई अञा ताईं दीदी दादियुनि में अटकी पिया आहिनि, त उहो मां में ई अटकी पिया आहिनि, पीउ में न अटकिया आहिनि। आहे न, ॾिसो हाणे एॾी सारी दादियुनि शरीर छॾे छॾियो, त अञा बि कोई दादी 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 करे अगरि उहो उदास थी वेंदो आहे, उन्हनि खे यादि कंदो रहंदो आहे,
पीउ ताईं त पहुतल आहे न। तेरी बाबा सम्झे न, वारिस क्वालिटी बाप ताईं पहुचती आहे। न त अगरि तव्हांजो ॿारु आहे, अगरि तव्हांजो ॿारु मम्मी 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 कंदो रहे, पापा खां पुछे ई न, त हुनजो पीउ बि चईंदो न वञ पंहिंजी मम्मी खां ई वठि वञी, भले पीउ कमाए करे ॾींदो, लेकिन बाप ताईं त न पहुचो न। पीउ जो जेको पालना आहे उन ताईं त न पहुचो न। त माउ पीउ ॿिन्हिनि जी पालना मिले त सुठो आहे न। कई माण्हू पीउ ते पहुची वेंदा आहिनि, माउ खां पुछंदा ई न आहिनि कि ठीकु आहे मां जनमु ॾिनई त मां ॼाणे मुंहिंजो त पीउ सां कनेक्शन आहे। लेकिन त बि मां जनमु ॾिनई त माउ खे त पुछिणो पवंदो न। त हिते इहो ई आहे। कई माण्हू चवंदा आहिनि न असांजो त कोई ब्रह्मा बाबा सां हिननि सां कोई कनेक्शन न आहे, असांखे त बसि शिव बाबा मिलिया बसि। त उहो पोइ द्वापर कलयुग वारी आत्मा ई थी वई। छो कि द्वापर कलयुग में गॉड फादर निराकार खे यादि कंदा आहिनि बाबा हाणे बाबा चवंदा आहिनि न भारतवासी देवी देवता धर्म वारा आहिनि न, माता पिता जे रूप में यादि कंदा आहिनि। सभिनि खे माता पिता चवंदा आहिनि, गणेश हनुमान कृष्ण नंढो हुजे हुनखे बि चवंदा त माता पिता बालक देवी। ऐं ॿिया धर्म वारा छा चवंदा आहिनि, अल्लाह गॉड भॻवान परम पिता, है न। त उहो ई आहे न। अगरि हाणे ज्ञान में अचण खां पोइ अगरि कोई माण्हू सोचे, कई माण्हू हूंदा आहिनि न जो मेडिटेशन ताईं सिखंदा आहिनि कि उन्हनि खे सिर्फ़ु शिव बाबा सां ई मतिलबु आहे, उन्हनि खे ब्राह्मण परिवार ॿियो कंहिंसां मतिलबु न आहे। हा ठीकु आहे, मिली आहे त मिली आहे, लेकिन उहो जो हूंदो आहे न जे फैमिली में जो प्यारु हूंदो आहे उन्हनि सां उन्हनि खे कोई मतिलबु न आहे। उन्हनि खे शिव बाबा मिली आहे मतिलबु सभु मिली आहे। उन्हनि खे न ज्ञान बि उहो ई सुठो लॻंदो। उन्हनि खे सत्य त्रेता जी ॻाल्हियूं बि एॾी सुठी न लॻंदियूं। बसि बाप जी महिमा, बाप जो परिचय कई हूंदा आहिनि न कि ज्ञान ॿुधंदा रहंदा आहिनि, मुरली बि, पर उहो द्वापर कलयुग जो वरसो वठी वेंदा आहिनि, है न। त बाबा चवनि था कि बाप सां कनेक्शन जोड़ण योग्य ठाहियो, ओड़ो ठाहिणो पए। सिर्फ़ु मां चईंदो रहंदो, अहिड़ा नंढा ॿार न ठाहिणा। सिर्फ़ु मां दीदी दादी हिननि में फसी आहे त उन्हनि खे बाबा नंढा ॿार चईंदा आहिनि। त तव्हां दीदी दादियुनि में त न फसियलु आहियो न, बाबा में फसियलु आहियो न। हा भले दीदी दादियूं बि आहिनि, उन्हनि खे बि ठीकु आहे, निमित आहिनि, पर असांजो बुद्धि योग बाबा सां लॻल हुजे। ईअं न दीदी ईअं कई त न माण्हू रटु लॻाए छॾींदा आहिनि, असांजी दीदी हीअं चवंदी आहे, असांजी दीदी हीअं कंदी आहे। अरे बाबा छा चईंदा आहिनि इहे ॿुधायो। बाबा 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 सिखणो पए, वर्से जे अधिकारी ठाहिणो आहे, सम्झो। त हाणे बाबा 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 हीअं चई, बाबा हीअं चईंदा आहिनि। त भले ई तव्हां कंहिंजी बि क्लासिस बि ॿुधंदा आहियो न, त उहो बि त बाबा जो ई ज्ञान ॾींदा आहिनि न। भले उहो पंहिंजो वीचार सागर मंथन करे तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, लेकिन असांखे उन्हनि में न फसिणो आहे, न त उन अनुसार ई तव्हांखे बाबा जो वरसो मिलंदो। जेतिरो उन्हनि वरितो हूंदो उन अनुसार ई तव्हांखे मिलंदो न। ऐं पूरो वरसो खपे त बाबा 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 हीअं चईंदा आहिनि, बाबा हीअं चईंदा आहिनि। अच्छा, बाक़ी जीअं बाप जे लाइ सभिनि जे मुख सां हिकु ई आवाज़ु निकिरंदी आहे न, मुंहिंजो बाबा। ईअं त हर हिकु श्रेष्ठ आत्मा जे प्रति इहा भावना हुजे, महसूस त हुजे, जो हर हिकु सम्झे इहा मुंहिंजी मां आहे, इहा बेहद जी पालना आहे। हर हिकु सम्झे इहा मुंहिंजी मां आहे, इहा बेहद जी पालना आहे। हर हिकु सां मुंहिंजेपन जी भावना अचे, हर हिकु सम्झे इहा असांजो शुभ चिंतक आहे,
सहयोगी सेवा जे साथी आहिनि। तव्हां मां सभु छा सम्झनि कि असांजा शुभ चिंतक आहिनि। सहयोगी सेवा जा साथी आहिनि। इनखे चइबो आहे बाप समान, इनखे चइबो आहे कर्मातीत। कर्मातीत जे तख़्त नशीन, जो सेवा जे कर्म जे बि बंधन में न अचे। सेवा जे कर्म जे बंधन में बि न अचण वारे खे छा चईंदासीं? कर्मातीत। सेवा जो बि बंधन थी वेंदो माण्हुनि खे, है न। असांजो स्थान, असांजी सेवा, असांजो स्टूडेंट, असांजी सहयोगी आत्मायूं, है न। असांजो स्थान आहे, असांजी सेवा आहे। वरी सेवा जे बंधन में त अची वेंदा आहिनि, ॿियो हिन में बि अची वेंदा आहिनि। असांजो स्थान, असांजी सेवा, असांजा स्टूडेंट, असांजी सहयोगी आत्मायूं, इहे बि सेवा जे कर्म जो बंधन आहे। सेवा जे कर्म जो बंधन आहे। हिन कर्म बंधननि सां कर्मातीत थी वञो। त सम्झो हिन वर्ष छा करिणो आहे? कर्मातीत ठहिणो आहे। इहे उहे ई आहिनि, इहे ई सभु कुझु आहिनि, इहे महसूस था दिलायो। आत्माउनि खे समीप लायो, सिर्फ़ु पाण ते ई न रखो, बाबा जे समीप लायो। ठिकाणे ते लाइणो आहे न। पंहिंजे प्रति बि ॿुधायो ऐं सेवा जे प्रति बि ॿुधायो। बाबा चवनि था ख़ुदि जे प्रति बि ॿुधायो ऐं सेवा जे प्रति बि ॿुधायो। ख़ुदि जे प्रति बि ॿुधायो ऐं सेवा जे प्रति बि ॿुधायो। अच्छा, सभिनि जो संकल्प हुयो कि हाणे छा करिणो आहे, कहिड़ी लहर फैलाइणी आहे। बाबा हाणे असांखे छा था चवनि? अहिड़ी लहर फैलायो कि माण्हुनि खे तव्हां द्वारा मां जी पालना मिले, है न। तव्हां द्वारा शिव पिता जी पहचान मिले। अच्छा, अहिड़ा स्वराज्य अधिकारी, कर्मातीत स्टेज जे तख़्त नशीन, अहिड़ा स्वराज्य अधिकारी, कर्मातीत स्टेज जे तख़्त नशीन, सर्व खे समीप संबंध जी अनुभूति कराइण वारा, सर्व खे समीप जे संबंध जी अनुभूति कराइण वारा, बेहद जी प्रेम भरी पालना ॾियण वारा। सर्व खे समीप संबंध जी अनुभूति करायो ऐं बेहद जी प्रेम भरी पालना ॾियण वारा अहिड़ा इष्ट देव आत्माउनि खे, कर्मातीत स्टेज वारनि जो ई इष्ट देव रूप जी पूजा थींदी आहे। अहिड़े इष्ट देव आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। स्वराज्य अधिकारी, कर्मातीत स्टेज जे तख़्त नशीन, सर्व खे समीप संबंध जी अनुभूति कराइण, बेहद जी प्रेम भरी पालना ॾियण वारा इष्ट देव आत्माउनि खे बाबा जो यादि प्यार ऐं नमस्ते। शक्ति सेना खे ॾिसी बाबा अति हर्षित थींदा आहिनि। शक्ति सदा बाप जे साथी आहिनि। इन करे गायन छा थींदो आहे? शिव जी शक्तियूं, है न। शक्तियुनि सां गॾु बाप जो बि यादगार आहे त कंबाइंड थी वियूं न। शक्तियुनि सां गॾु बाप जो बि यादगार आहे त कंबाइंड थी वियूं। शक्ति शिव सां अलॻि न आहे। मां आत्मा शक्ति शिव सां अलॻि न आहियां। अलॻि आहियो तव्हां शिव बाबा सां? मां शिव जी शक्ति आहियां।
मां शिव सां अलॻि न आहियां, शिव शक्ति सां अलॻि न आहे। हीअं कंबाइंड आहियो न, हिकु हिकु जगत जीत आहियो, घटि न आहियो। सॼे जगत ते जीत पाईंदा आहियो। जगत ते राज्य करिणो आहे न। जगत खे कीअं जीते सघंदा आहियूं? शिव जे कारण। ॾिसो, जीअं जीअं असां शिव बाबा खे यादि कंदा आहियूं न, सभु कुझु भुलिजी करे असां शिव बाबा खे यादि करूं त असांजी आत्मा शिव बाबा सां कनेक्शन में अची वेंदी त चार्ज थींदी वेंदी। बाबा असांखे पहिरियों सभिनि खां अलॻि कराईंदा आहिनि, है न। अगरि तव्हां ॾिसो सेंटरनि ते त सभु दीदी दादियूं भाउ भेण, है न। लेकिन पहिरियों न बाबा, जीअं शुरू में बाबा आया त बाबा पहिरियों सभिनि खे सभिनि सां संबंध तोड़ाईंदा आहिनि ताकी उहो आत्मायूं बसि बाबा खे यादि करे उहो शक्ति भरनि। हुन खां पोइ कर्म क्षेत्र में लाहींदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि कि हाणे इहे तव्हांजा भाउ भेण आहिनि। पोइ चईंदा आहिनि बाबा तव्हांजी राजधानी स्थापना थी थिए। राजधानी में सभु परिवार, रॉयल फैमिली, माँ बाप वग़ैरह सभु हूंदा। पोइ मतिलबु पहिरियों असां सभु कलयुगी दुनिया में सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि करूं, बाबा सां संबंध जोड़ूं, सर्व बाबा सां शक्ति वठूं, सर्व संबंधनि जो रस वठूं। पोइ हिन दुनिया में अची करे ये जेका बि ब्राह्मण परिवार वारा आत्मायूं आहिनि उन्हनि जे कनेक्शन में अची करे पोइ उन्हनि सां संबंध जोड़ूं, संस्कार स्वभाव मिलायूं, है न। तव्हां सोचो, हीअं चईंदा आहिनि न, जीअं ब्रह्मा बाबा नारायण ठहींदा, मम्मा लक्ष्मी ठहींदा, त हिते बि त युगल तयार था थियनि न। मतिलबु बाबा चईंदो कलयुगी पति खे भुलिजो, बाबा चईंदा न कलयुगी पति खे भुलिजो, कलयुगी माँ बाप खे भुलिजो। पोइ अगरि तव्हां कहानी ॿुधी हुजनि त हुन में चईंदा आहिनि न कि हा, ये ब्रह्मा बाबा जी मां ठहींदा, ये कृष्ण जी मां ठहींदी, ये कृष्ण जी पिता ठहींदा, ये कृष्ण जा टीचर ठहींदो, भाउ भेण ठहींदा, उन्हनि जे परिवार वारा ठहींदा। मतलब अल्टीमेटली असांखे फैमिली ठाहिणी आहे। लेकिन बाबा छा चईंदा आहिनि कि पहिरियों बाबा सभिनि खां डिस्कनेक्ट कराए, बाबा पाण सां बुद्धि योग जुड़ाए करे उहो शक्ति, उहो गुण, उहो सम्झ भरंदा आहिनि। उन खां पोइ कर्म क्षेत्र में हूअं ई माण्हुनि जे कनेक्शन में अचो। लेकिन हाणे बाबा जी श्रीमत अनुसार संबंध में अचो त बाबा चवंदा आहिनि हिकु हिकु जगत जीत आहियो, घटि न आहियो। सॼे जगत खे जीत पाईंदा आहियो न। जगत ते राज्य करिणो आहे। हुन सेना में टुकड़ियूं हूंदियूं आहिनि, 2 टुकड़ी 4 टुकड़ी। हिते त बेहद आहे, बेहद आहे न। बेहद बाप जी सेना बेहद जे मथां विजय पाईंदी आहे। बाप दादा खे बि ख़ुशी थींदी आहे कि हिकु हिकु बार हद में न अचे, बेहद जो मालिक ठहे। सभी ॿार बाप जे मुख आहियो न। अरे बाबा चवनि था तव्हां ॿार मुंहिंजा मुख आहियो। बाबा जे मुख अर्थात मुख द्वारा बाप जो परिचय ॾियण वारा आहियो, है न। मुख द्वारा बाप जो परिचय ॾियण वारा। हिन करे गौमुख जो गायन आहे, है न। त अगरि तव्हां बाबा जो ज्ञान मुख द्वारा ॾींदा आहियो त तव्हां गौमुख आहियो। सदा मुख द्वारा बाबा बाबा निकिरंदो आहे त मुख जो बि महत्व थी वेंदो आहे न। अगरि असांजे मुख सां सदा बाबा बाबा निकिरंदो आहे त मुख जो बि महत्व थी वियो। कननि द्वारा बाबा जो ई ज्ञान ॿुधंदा रहो त कननि जो बि महत्व। अखियुनि द्वारा बाबा खे यादि करे सभिनि खे आत्मिक दृष्टि में ॾिसते हुए बाबा जी किरनियूं ॾींदा रहो त अखियुनि जो बि महत्व, मस्तक जो बि महत्व। बाप दादा सभी ॿारनि खे बाप जे घर जो, बाप जो श्रृंगार चईंदा आहिनि। त बाप जे घर जो श्रृंगार वञे थो
ॿियनि जो श्रंगार कराइण लाइ। जॾहिं मधुबन में वेंदा आहियूं त सिखी ईंदा आहियूं, पोइ ॿाहिरि वेंदा आहियूं त ॿियनि जो श्रंगार कराइण लाइ। केतिरनि जो श्रंगार करे करे लाहींदव। जीअं हाणे बाबा मिलन आहे त केॾा ॿार विया आहिनि, त जो शक्ति भरे ईंदा पोइ दुनिया में अची करे कोई हुन शक्ति जो सही उपयोग बि कंदा त ग़लति उपयोग बि कंदा आहिनि। सही उपयोग कंदा त उच्च पद पाईंदा, ग़लति उपयोग कंदा त वञी करे दास दासियूं ठाहींदा। त बाबा चवनि था हिकु हिकु केतिरनि जो श्रंगार करे करे लाहींदव। हिकु हिकु जो बाप जे अॻियां गुलदस्तो लाहिणो आहे। हिकु हिकु खे बाप जे अॻियां गुलदस्तो लाहिणो आहे, मतिलबु आत्माउनि खे तयारु करे लाहिणो आहे। हाणे रतन अमूल्य थी वियो, सभी रतन अमूल्य थी विया न। श्री बाप जो बाप खे ॼाणियो, बाप सां सभु कुझु पायो न, पातो आहे न सभु कुझु बाबा खां, कि अञा कुझु बाक़ी आहे। न ॾिसो माण्हू चवंदा आहिनि स्वर्ग स्वर्ग स्वर्ग, लेकिन जॾहिं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त उहा ज्ञान गुण शक्तियुनि जी जो किरनियूं हूंदियूं आहिनि, उन खां वॾो स्वर्ग थोरी थी सघंदो आहे। त बाबा चवनि त सभु कुझु मिली वियो त सदा पंहिंजे खे हिन ख़ुशी में रखिणो आहे ऐं सभिनि खे इहा ई ख़ुशी बांटंदा रहो। जो तव्हांखे मिलियो आहे न, सभिनि खे बांटंदा रहो। अच्छा, संगम युग आहे ई हलण ऐं हलाइण जो युग। कहिड़ी बि ॻाल्हि में रुकणो न आहे। समय रुके थो, कहिड़ी आत्मायूं नयो शरीर वठी अचनि थियूं, कहिड़ी शरीर छॾे हली थी वञनि। त हलणो ऐं हलाइणो आहे, कहिड़ी बि ॻाल्हि में रुकणो न आहे। हलण ऐं हलाइण में पंहिंजो सर्व जो कल्याण आहे। कॾहिं तव्हांखां कुझु पुॼे बि न त ख़ुदि जे लाइ न सोचिजो कि तव्हांजे हलण सां पूरी दुनिया थी हले, है न। सर्व जो कल्याण। संगम ते बाप दादा सदा तव्हां सां गॾु आहिनि, छो जी हाणे ई बाप ॿारनि जे अॻियां हाज़िर नाज़िर आहिनि। यादि कयो ऐं बाबा हाज़िर थी विया। ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॿुधो, बाप जी ॿुधो त हलंदा हलंदव न। ॻाल्हियुनि खे ॾिसंदे हुए न ॾिसो, ॾिसो आए दिन कॾहिं छा थो थिए, कॾहिं छा थो थिए, ॻाल्हियुनि में फंसी वेंदासीं त पोइ हली न सघंदासीं न। इन करे बाप सां ई ॿुधो, बाप खे ई ॾिसो, बाप जी श्रीमत ते हलंदा हलो त हलंदा रहंदा। हाणे अगरि संगम युग पे बाबा सां गॾु हलंदा रहंदासीं त पूरो कल्प असां ईअं ई हलंदा रहंदासीं, रुकंदासीं न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।